नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। वहाँ के ठिकराटो का ख़बर न ठिकराटो में फुटी ऐं तिर जे फसल ते माकड़ जो हमलो, 1 एकड़ ते बीठल फसल लखन जो नुक़सान, हारी ऐं आबादगारनि सख़्त परेशान। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहिया अली अकबर मेहर पंहिंजी इन रिपोर्ट में। ठिकराठे में हिकु दफ़ो ॿीहर फुटी ऐं तिर जे फसल ते माकड़ जो हमलो, 1 एकड़ फसल तबाह, लखनि जो नुक़सान, हारी ऐं आबादगार सख़्त परेशान। ज़राअत खाते उपा न वरिता। ठिकराठे ऐं भरपासे जे इलाइक़नि घटी मलिक, लुंडड़ो, नांगरो, हेकलपट, अकड़ीपट ऐं ॿियनि में माकड़ फुटी ऐं तिरनि जे फसल ते हमलो करे विधो। 1 एकड़नि ते बीठल फसल चट करे छॾियो, जंहिं सबबु लखनि जो नुक़सान थियो आहे। जॾहिं त ज़राअत खाते तरफ़ां माकड़ जे ख़ात्मे लाइ के बि उपाउ न वरिता विया। उन सिलसिले में आबादगारनि दाईंदे चयो त फुटी ऐं तिरनि जे तयारु थियल फसल ते ओचितो माकड़ हमलो करे ॾिनो आहे, जंहिं सबबु 1 एकड़ फसल चट थी वियो आहे। हिननि चयो त पूरे साल जो गुज़र फसल ते आहे। आबादगारनि ज़राअत खाते खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी वधीक नुक़सान खां बचायो वञे। कैमरामैन सद्दाम राजड़ सां गॾु अली अकबर मार, अवामी न्यूज़ ठिकराठो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।